कराची जी कंपनी में सिंधियुनि जी भर्ती बंद है। धारियनि जी भर्ती तेज़ी सां जारी। मां आहियां सिंजी न्याणी सिन्नाज़। कराची मंज़ल पंप वारे इलाइक़े भरिसां कासिम गारमेंट कंपनी जो धरती धड़ियुनि सां वेसा घातियूं जारी। इंटर पढ़ियल सिंधी भी भर्ती न थी सघिया। धारियनि जी ऐं पर्ची वारे जी भर्ती तेज़ी सां जारी। कासिम गारमेंट्स इंतज़ामिया जे रवैये ख़िलाफ़ मौजूदा अवाम जो सख़्त एहतजाज कंदड़नि ॿुधायो त कंपनी इंतज़ामिया सिंधी क़ौम जी भर्ती बंद करे छॾी आहे, जॾहिं त पठान ऐं पंजाबी भर्ती कया पिया वञनि। हिकु नौजवान पंहिंजे सर्टिफिकेट ॾेखारे एहतजाज कंदे ॿुधायो त असां लाड़काणे जा आहियूं, आउं इंटर पास आहियां, जॾहिं त मूंखे बि भर्ती नथो कयो वञे ऐं पठान तोड़े पंजाबी वटि तइलीम न हुजण खां पोइ बि खणियो पियो वञे, जॾहिं त असां सां बेवाजिबी ऐं नफ़रती सलूक जारी आहे। हिननि वधीक चयो त पीपी खे वोट ॾेई इक़्तिदार ताईं पहुचाइण खां पोइ असांखे बदिले में धक्का थाबा मिलिया आहिनि। गवर्नमेंट जी नौकरी पीपलनि ऐं धारियनि लाइ आहिनि। बचा पालण लाइ मजबूर थी कराची में रोज़ी ख़ातिर ईंदा आहियूं, लेकिन हिते कंपनी इंतज़ामिया पीपी वारो रवैयो रखंदे धरती धड़ियनि बजाए धारिया भर्ती पई करे। अहिड़ो अमल त फ़लस्तीन सां पंहिंजे धरती ते रहियो हो, लेकिन सिंध खे बि हथ वठी फ़लस्तीन बणायो पियो वञे।